राम लक्ष्मण जेॾीमहिल नंढा हूंदा त वञी करे राम जी वञी कैकई माता जी गोद में सुम्ही पवंदा ऐं कैकई माता उन्हनि खे कहानियूं ॿुधाईंदी, संतनि जी कथाऊं ॿुधाईंदी, वरी उते ई सुम्ही पवंदा, चवंदा मां हिते ई सुम्हंदुमि। चओ हरे राम। त कैकई माता भरत खां बि वधीक राम जीअ सां प्रेम कंदी। इहा ॻाल्हि राज बणाए रखी कि मां उन्हनि खे पोइ ॿुधाईंदुमि। हाणे जो देवताउनि ॿुधो कि राजा राम बणंदा त उन्हनि जे अंदरि खलबली मची वई। उहे चवण लॻा कमाल आहे, अगरि राम राजा बणंदा महाराज पोइ त वियासीं असां, पोइ त राम राज मिली वेंदो। पोइ हेॾे राम राज ठहियो त रावण कुंभकर्ण त असां जीवन भर गुलाम ई बणियल हूंदासीं। हिननि पापनि जो संगार केरु कंदो, असांखे मुक्ति केरु ॾींदो। चओ हरे राम। हरे राम। तॾहिं सभिनी देवताउनि अची करे प्रार्थना कई सरस्वती माता खे, अची करे चरण पकड़िया, माता तूं कुझु कर, न त सभु देवता दुखी थी वेंदा। तॾहिं उते घुमी करे सरस्वती माता ॾिठो त कंहिंजी बुद्धि बिगड़ियल आहे। हाँ, कंहिंजे बुद्धीअ में घुसां त उनखे हिकिड़ी मंथरा नाले जी स्त्री नज़र आई। सरस्वती माता उन मंथरा जी बुद्धि फेरे छॾी, उनजे अंदरि हिकिड़ो द्वेष भाव अची वियो ऐं उन अची करे कैकई माता जी बुद्धि फेरी। कैकई माता गदगद थी वई जॾहिं पतो पियो त राम राजा थियण वारा आहिनि, चारों तरफ़ गाजा बाजा वॼण वारा आहिनि। कॾहिं राम खे असां विहारियूं, कहिड़ो शुभ मुहूर्त आहे। गुरु जी वशिष्ठ महाराज चवनि था राम जी जेॾीमहिल गदीअ ते वेहंदा उहो ई मुहूर्त थी वेंदो। मुहूर्त ॾिसी करे राम जी खे गदीअ ते न विहारणो आहे, बल्कि राम जी गदीअ ते वेठा त सम्झणो आहे उहो ई शुभ मुहूर्त आहे। पोइ त सुभाणे ई था विहारियूं, ठीकु आहे। हाणे त आनंद छाइजी वियो पूरी अयोध्या में। बसि हिकिड़ी रोए पई मंथरा ऐं अची करे कैकईअ खे भड़काई, चई तूं ॾाढी ख़ुशि वेठी आहे, छो न ख़ुशि थियां, तोखे ख़बर थी मुंहिंजो राम राजगदीअ ते थो वेहे। चई तुंहिंजो राम उनखे पराव करे छॾे। अरे चरी उहो छो पराव थिए, राम मूंखे भरत खां बि वधीक प्यारो आहे ऐं भरत खे बि राम प्यारो आहे। चई चिकनी चुपड़ी ॻाल्हियूं इहे पाण वटि रख, मूंखे पंहिंजी दुश्मन थी सम्झे, मां तुंहिंजो भलो सोचे भलो चाहे करे तोखे इहा ॻाल्हि थी कयां, पंहिंजी थी सम्झां, तोखे इहा ॻाल्हि नथी वणे। तूं हिकु कमु कर, हाणे बि मौक़ो न वियो त हीअ राति बाक़ी अथई, अॼु जो ॾींहुं, सुभाणे गुज़री त पोइ न करे सघंदीअ छा। चई यादि अथई तूं हिकु बार युद्ध कई है, दशरथ महाराज सां गॾु वई है, दशरथ महाराज जी जान बचाई है युद्ध कंदे कंदे, तूं शतराणी आहे, वीरांगना आहे। हा हा। त राजा दशरथ तोखे वरदान ॾिनो, हा चयईं मूंखे 2 वरदान घुर, त तूं छा चएसि। मां चयोमांसि हिन महिल नथी वठां, जॾहिं ज़रूरत पई तॾहिं वठंदीमांइ। बसि हाणे समय अची वियो अथई, 2 वरदान उहे ख़ाली चेक हूंदो आहे जीअं, उहे भराए वठेसि। छा भराए वठांसि, जे हिकिड़े वरदान में चएसि राम जीअ खे बनवास ऐं ॿिए वरदान में चएसि भरत खे गद्दी। हिकु वरदान भरत खे गद्दी मिले, राज गद्दी। ॿियो वरदान त राम खे 14 साल बनवास मिले। गुस्सो अची वियो कैकई माता खे, घर फोड़ी, शर्म नथी अचई, निकिरी वञ मुंहिंजे घर खां, वरी कॾहिं शकल न ॾेखारजां। हाणे जॾहिं अहिड़ा अखर चया त पोइ ईअं रोअण लॻी, जार जार रोअण लॻी। रोए छो थी पई, दया अची वई। चई तूं मूंखे पराव थी सम्झे, मूंखे छा आहे, भरत वे राम वे, तूं पराई थी वेंदीअ। हा पतो पोइ पवंदे, पंहिंजे पुट खे नथी। जेकी होनहार हुई भॻवान जी लीला हुई, माता कैकई ॾाढो ॾाढो प्रेम कंदी आहे, उनखे ग़लति न सम्झिजो। कई माण्हू ईअं सम्झंदा आहिनि अॼु ताईं कैकई जो कोई नालो न रखंदो आहे पंहिंजे घर में। तव्हां हेॾा माण्हू वेठा आहियो, तव्हांजे कंहिं न्याणीअ जो कंहिं माइटनि जो नालो कैकई आहे ॿुधायो, हिक जो बि कोन्हे। जबकि अंदरी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायो, कैकई माता खे हिकु बार भॻवान चयो कि माता हाणे जेकी लीला थियण वारी आहे उन में केरु मुंहिंजो साथ ॾींदो। छो जो उन में जेको साथ ॾींदो उनखे तकलीफ़ सहणी पवंदी, अपमान सहणो पवंदो, माण्हू उनखे घटि वधि ॻाल्हाईंदा, तिरस्कार कंदा, निंदा कंदा, उन सां घृणा कंदा, पर उन जे बिना मुंहिंजो कमु बि न हलंदो। केरु मुंहिंजी मदद कंदो, कहिड़ो कमु। तॾहिं उन ॿुधायो त मूंखे बनवास ॾियण जो कमु। तॾहिं दिलि ते पथर रखी करे कैकई माता चयो अगरि मां तोसां सचो प्रेम कंदी आहियां त तुंहिंजे लाइ सॼी गिला शिकवा मान अपमान घृणा नफ़रत मां सभु स्वीकार करण जे लाइ आहियां। बसि तुंहिंजो कमु पूरो थिए राम, तुंहिंजी लीला पूरी थिए। बोलो कैकई जी महारानी की जय। अहिड़ी महान आहे माता कैकई, अॼु उन अपमान बि स्वीकार कयो।